गर्दन जो दरिया। तो सुलाती तो हथियार खड़ी के मुझे जल्दी की खैर आए रेस गोराम खान है। अरे खेरी तो ना है वन तो हथियार खड़ी जे लाती वन तकड़ो हथियार त खणी दोस्तों हथियार तो लांडी में पयान हल त खणी अचूं छा जे हथियार लांडी ते पयान अगर हाल तो बुधो इते वेठा आयो पांजे मोसा अच को दुश्मन अची असा जे मतो हमलो करे त पो ता करे विंदो ता त मुजा दुश्मन खाईंदो गमाईंदो ता पाड़ सा हाय वो दुश्मन जो ता ईंदो न ता बिनी सा गड मुखे भी परोण कई विंदो। गोराम खान तू हाने दिल जाए कर असा जे हुंदे तोखे को नोट भी न दींदो। हाँ सही सुनाना तो मा तोखी ता चुने कंधु कपे विंदो सुनाना तो मा ता की रेस गोराम खान इहो बाद जो कम आहे पर ता इहो तो ॿुधायो त ता एॾो तकड़ो हथियार पा खणो हाणे वरी सफ़ा ठरी बि रहियो। अब तू जिन ला हथियार खणा पो न वो तो भजी होंदो ता सा गालन में मुजी दिल बस भरजी वई वो भी सासी साहब आए रेसा पर इहो हुयो केर लाउ तो घिटी रहा चा पो ये जो को तो ना माखे दिसी भौंकण शुरू कई फिलहाल तो मैं उनके मिट्टी अणी भजी आयो आया अने अचो तली उनके मारियो किथे के डंगे ना वजे। नज़ीरा मां हिन सां न ॻाल्हाईंदुसि हाणे घर जा फैसला हे कंदो ऐं सॼे ॻोठ जा माण्हू मुंहिंजे मथां खिलाई पर मुंहिंजो कंदो दुश्मननि जे अॻियां झुके तो झुके पर हे न मञींदो ये ॻाल्हि बाबा मां सुल्तान वारदा सॾु खाइण लाइ हा न करे न कई त तुंहिंजो कंदो उन्हनि जे आॾो झुकिजी वञे मां त सिर्फ़ु पंहिंजो थॾो मेरो न कयो। अच्छा तॾहिं जो ख़्याल ई तोखे थियो हाँ बाक़ी मां तॾो किनो करण को चाहियां हाँ हया कर कुछ शर्म कर छो अची पराई माई पणियल जे पोयां पियो आई माण्हू त मुंहिंजे मथां टोकूं था कनि न वॾो जो घर जो मां आहियां तोखे छा आहे। चाचा जेकॾहिं वरियाम इहा ग़लती करे वेठो हाणे तूं त खणी चुप कर न ता ॿिन्हिनि जो इहो लुड़ सॼो पाड़ो ॿुधंदो हूंदो वठीस पासो तूं बि हिनखे ख़राब कर पोइ ये मुंहिंजी कहिड़ी इज़त कंदो। बाबा हाणे हिकिड़ो कमु कर मां त चवंदो लाहे पादर जी मूंखे वठ असुल मुंहिंजी खल तूं लाहे छॾ पोइ मां तुंहिंजो अंदरि ठरे। छा इन जो मतलब त अञा मूडे ॾोह थो करे। बाबा तो जो ॾोह न सॼी ग़लती मुंहिंजी आहे मूं वॾो गुनाह कबीरा कयो आहे हाणे खुदा खे मञ बस कर बस हाणे बस मूं ई माठ कई मुंहिंजी जान छॾे मां हाणे सुख जो साह खणा। वरियाम तूं भी छॾे खणी ज़िद खे हाणे चाचो तो पोड़ो थी चुको आहे ॿार ऐं पोड़े जी दिल में ना है कभी सॼो ॾींहुं बाबे जी किरकिरे क्रोध घर में लॻो पियो आहे बाबा त मूंखे हथ सां बेज़ार थो करे पर जेकॾहिं भॼे मां घर छॾे हलियो वियोमांसि न पोइ ॾिसजां वॾो पछताईंदो। वरियाम गुलूअ जी शादीअ में सभु हलंदासीं तूं मां नज़ीरा शेरल सभु। न चाचा न वरियाम को ॿार थोड़े अचो रोज़ रोज़ ईअं कंदो। हाओ वती मरियम हाओ मां सेरन जे टाइम ते पहुची वेंदसि तव्हां पंहिंजे घर जो कमकार छॾाए वठो ईअं न त राज अची गॾु थिए ऐं तव्हां जा कम पई कयो। नानी सियाणी असां घर जो कम टाइम सां छॾाए वठंदियूंसीं रुगो तूं टाइम सां अचण वारी कजाए। हाओ धीअ सदोरी मां सवेर अची वेंदसि तव्हां खुटको न कयो। बस मस त हिन घर में ख़ुशियूं पई थियनि अलाह कंदो अती मरियम तव्हांजो लायो सजायो थींदो। बस माई इहा दुआ करे छॾजांइ त असांजे हलंदड़ ख़ुशियुनि में को खंजाणो न थिए। अती मरियम तव्हां हाणे खंजाणे जो को बि उल्को न कयो मां मुर्शिद साईं जो पढ़ ॾेई आहियां अलाह कंदो लायो सजायो थींदो ख़ैर ख़ैरियत थी वेंदी। मां हाणे हलां थी तव्हां पंहिंजे घर जो कमकार छॾाए वठो। माई सियाणी ॾाढी ख़ुशि आहे। अम्मा कल्ह खां वठी अलाए केतिरी घोर पई अथसि अञा बि ख़ुशि न थींदी हूअं बि साल ॾेढ खां पोइ हिन ॻोठ में शादी पई थिए। घर जो कम मां छॾाए थी वठां तूं वञी अंदरि दादलीअ सां वेह चवंदा आहिनि वनवाह में छोकिरीअ खे अकेलो न आहे छॾिबो। मां त दादलीअ सां अंदरि वेहण जे लाइ वञा थी पर अम्मा इहा अजाया वहमन त छोकिरीअ खे वनवाह में अकेलो न आहे छॾिबो। अम्मा असां इहो वॾड़नि खां ॿुधंदा था अचूं पोइ इहा कहिड़ी ख़बर त वहम आहे या हक़ीक़त। तू हुकुम करस न हुकुम कंदी कर आ बिठायो न तुझे गुलाम सिया तू हुकुम कंदी वन बुधाए छा करणो आ। मई जादो न मु तो ते अग में को हुकुम हलावा नहीं हाण हलाइंदस ऐं घणी मुजी खिदमत करण जी तोखे का जरूरत कोने। पर तू आया न तोखे मां सुञाणा कान छा
भाभी तू तो असांजे ॻोठ जी वॾी ॾेराणी आई खट तां पट ते पेरी कान लाईंदी आई सो आउं तोखे कम करण ॾींदसि छा न तूं पाण तुंहिंजी पानी नौकरियाणी माई मूंखे त सम्झ में नथो अचे त तव्हां मूं कंगलीअ में ॾिठो छा आहे जो एतिरो वेलूर पिया वञो न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे ऐं न कोई असीं के लालच में अची तुंहिंजी ख़िदमत पिया करे सदको वञाई मुंहिंजे मुड़ुस जी भेण आई तुंहिंजी ख़िदमत करण मुंहिंजो फर्ज़ आहे ऐं ॿी ॻोठ जी चङी बि त आहे न पर छा कजे असां वटि अची रही पई घणा ॾींहं रहंदी हिकु ॾींहुं ॿ ॾींहं 4 ॾींहं नेठ त वेंदी ओहे बि रईस अकबर खान महीने ॾेढ में ख़ैर सां ईंदो ऐं पंहिंजी वनड़ी बानो बेगम खे वठी वेंदो ओहे छो त असां फिटायूं हा ओहे अवेल सवेल शाबस त 5-10 रुपया त ॾींदी आहे न ओहे बि पई कम ईंदी आहे तो नहीं असांजा कम आहिनि अच्छा तव्हां ॿिन्ही ज़ाल मुड़सनि खे इहा लालच आहे मां बि सोच में पइजी वियसि त एतिरी खुशामद मुंहिंजी छाजे लाइ पई थिए तूं खणी अदी असांखे छा बि सम्झा कुझु बि सम्झ मुंहिंजो मन इहे अथई ॼण ओ साफ़ खीर नज़र ईंदो आहे अछो खीर में त पाणी जी मिलावट हूंदी आहे एतिरो साफ़ खीर न मिलंदो आहे रस गौराम खान कहिड़ी बुरे तरह में आई दोस्तों सोचां तो त माहौल में मज़ो ना है जेस ताईं झेड़ो फसाद ना है पर रस अमुन में त वॾो मज़ो आहे अड़े लगे तो तू बुज़दिल थी चुको आहे बुज़दिल कम जो ही ना रहियो वञी 2 ॾींहं आराम कर जॾहिं न झेड़ा फसाद हूंदा तर में बाह लॻल हूंदी न तॾहिं मां सुकून में हूंदो हाणे पुछा कर त छो अड़े लाउती हाणे ॻाल्हि कन खोले ॿुध असां जेके वॾेरा आहियूं न वॾेरा असां चईंदो त माण्हू असांजे अॻियां झुकिया पिया हुजनि तॾहिं झुकंदा जॾहिं झेड़ा फसाद हूंदा सुञा थींदा पोइ असां अची किरंदा अची माफ़ी वठंदा फैसला तॾहिं असां कंदासीं न झेड़ा ई न थींदा त पोइ मज़ो काॾा काॾो माण्हू झुकंदा दोस्तों जेकॾहिं झेड़ा फसाद न हूंदा न त इहे वॾेरनि जा बंगला खाली पिया हूंदा मां चाहियां थो त गुल्लूअ जी शादी में को ठका वकासी घणा ॾींहं थिया नी कन तरसिया पिया आहिनि को ठका ई न आहे ॿुधो पोइ गुल्लू जी शादी में फेरिंग जा धूड़ा ॾिसंदे पोइ त बस न अरे लाउती बस वरी छाजी मां चाहियां थो त रतो शान थियनि माण्हू रतो शान ॻाल्हि खे सम्झे थो न रत शान छा लाइ लाउती रस गौराम खान जी मर्ज़ी आहे त गुल्लू जी शादी में हिकु माण्हू लेटाए विझूं अरे सर त छा तूं ॿी ॿोली सम्झंदो आहियां मां ॾिसण तो चाहियां त घोट घायल थिए अंजाम जी परवाह न आहे मूंखे जेकॾहिं हू असांजो अघु चले बुरो भलो ॻाल्हाईंदो घटि हुन सां असां बि कोन कंदासीं भलो वॾेरो न पर खान जो पुट हुजे तोखे लाचार कहिड़ो आहे कहिड़ो ज़रूर थी जो हर कंहिंसां फिटाईंदो थो वते नंढे वॾे जी इज़त ई नथो करे पुट ॻोठ में चङे मथे जो ख्याल बि कबो आहे वाह चाचा सावण वाह हू असांजे सीने ते बंदूक रखी असांजी इज़त जा बखिया उठड़नि ऐं असां ख़ामोश थी उन्हनि खे ॾिसूं ऐं कंध झुकाए हलिया अचूं त हू वॾेरो आहे इहो असां खां कोन थींदो चाचा छा त पुट अकबर खान सां फिटाईंदो चाचा अकबर खान अता वरियाम वारनि कहिड़ो बदशत चयो त न आहे न जो हरू भरू ही अकबर खान सां फिटाईंदा हा त पोइ तव्हां सभु पाण में ॿधल आहियो त मां अकेले जी ॻाल्हि कीअं करंदी पोइ बाबा इहा चयो वायूं ख़बरूं तूं न कंदो कर अॼु असां गौराम जी भोग खां डिॼी वञूं त पोइ कोई रोलू कुतो बि असांखे ॾाढ़ में देरि ई कोन कंदो छितो चक पाए न उन खां अॻु उहो छितो ई न रहे त बहितर आहे न जहिड़ो सुठो न आहे ऐं तव्हां जहिड़ो न कंदव बाक़ी चाचा तूं अकबर खान खे वञी दहा ॾेई अचो त जीअं इन मामले जी उनखे ख़बर हुजे मां त गोराम जी दहा अकबर खान ॾे खणी वेंदुसि पर इन्हनि खे त सम्झाए न कि ईअं न थिए त लोटे मां मुंगड़ो थी वञे ॾिस पाण खे अॼु वेंजारे सिंजारे माण्हू कयो थमई न हाणे ॿाहिरि हुजे हर को तोखे सुञाणींदो त वाह जाड़ा वाह पूरो 2 चकियूं ख़र्च कयो त माए आहे हथनि में ई सूर पइजी वियो केॾी त घर निकिती वई तोबा भई विंजण खां एॾो डिॼी थो चा ॿारनि वांगुरु छिरक था पवन या है थप पचे पई तो मां विंजंदो कर माण्हू ते कुझु अजाए पाण त माण्हू न खिला कर घर में वेहण बि कोन ॾींदई या इन में मलुक के थियो लाजी छा है यो मुझे हथा सटजी वेंदो तोखे सॼो ॾींहुं तो चेड़ाए चो
ने मलूक जो नालो न वठ, इन जो नालो वठी थी ना तो मुझे बदन में सले चिचड़ियूं थी मचन, चिचड़ियूं। इन निभागे के त मां मारींदुसि मारी, वो भली जेल छो न हली वञा। आ सही वडो कंधार मुड़ सही, वडो कंधार मुड़ सही। नेरा ने कटे खून करे उन खां पोइ अची नेरन खाईंदो आई। वो छड़ा थियो आई, ॻाल्हियूं त सभनियूं कर। जादो तो मुंहिंजी फूह जवानी ॾिठी कान। ॻाल्हाईंदोसि न माण्हू लज़ंदा हा, कंबदा, ऐं थड़कड़ी वठी ईंदी माण्हुनि खे। अॼु था मिलंदोसि न माण्हुनि जो ढींगो ढेरी करे छॾींदो। हाण वरी अदा कहिड़ी घटिताई कई अथई, उहे ई पिरकार हिन उमिरि में बि अथई। तूं वरी मुंहिंजे मथां टोकूं थी करे। मां टोक छो कंदसि, मारियो त अॼु ताणी हिकिड़ो मच्छर बि कोन अथई। बाक़ी डाढ़ूं त अहिड़ियूं तो हणी कि मूं हुनजो ढींगो ढेरी कयो, हुनखे मारियमि, हुन सां हीअं कयमि, कुझु बि कोन कयो अथई, रुॻे अजायूं इहे ॻाल्हियूं अथई। तो ॿियनि सां त घणेई हालतूं कयूं, पर अदा तो पंहिंजे औलाद जो बि ढींगो ढेरी करे छॾियो। अच्छा वो चई छा थी? मां पंहिंजो पाण सां गॾु पंहिंजे औलाद जो ढींगो ढेरी करे छॾियो। अदा पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिस, सभु कुझु अॻियां अची वेंदई। हाय बानो बेगम सच ॻाल्हाइण को तोखा सिके आ। ऐं हेॾी सारी जुठ थी अथई, पंहिंजे पेर ते पाण कोहाड़ो हयो वेठी आई, इहो न सरी कोन थो अचे। दादो अदीअ खे कुझु बि न चओ, अॼु अदीअ सचो ॻाल्हायो आहे। मुंहिंजूं त सुण अखियूं खोले छॾियूं अथई। अरे राहिब दुनिया पढ़ण जे पई, पर मूं ग़रीब जी शादी लाइ कॾहिं थी। अल्लाह वॾो आहे, ख़बर आहे न थी वेंदी क़बर सां। के अञा तूं शादी कली, पंहिंजी उमिरि ॾिठी अथई। अरे निभागा मुंहिंजी एॾी उमिरि थोरी आहे, हे मिड़ई गुरबत जे करे हे हालत थी आहे। अरे हेॾे थी त सफ़ा ॼोर वियो हुई, कम अञा उही जरकन वारा। अरे यार कुछ सोच, मुंहिंजो घर सफ़ा फिटी वियो आहे, मुंहिंजे घर में ये कुआ था मलू विढ़ंदा वतन। अरे जेकॾहिं मुंहिंजी शादी थी वई न त मुंहिंजो इहो फिटल घर आबाद ॾिसंदे आबाद। अरे जॾहिं तूं रिली पिनी ॿाहिरि वेंदे न त तोखे मानी मुंहिंजे ई घर मां मिलंदी। हलूका मां पंहिंजे पेट जे लाइ तोखे दुआ करे कि न्याणी खे आज़ार में विझण नथो चाहियां। अरे छो 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 आज़ार में पवंदुसि? ॿुध, जेका तोसां शादी कंदी सा सुख जी ज़िंदगी गुज़ारी, अधु राति जो तोखे ॾिसी बार कढण शुरू कंदी, तॾहिं ॾिनई धारियुनि मेरी अंबड़ ॾाढी ॾुखी आया। मां त तोखे पंहिंजो हमदर्द सम्झंदोसि, तूं त मुंहिंजो दुश्मन निकिते फाड़ा। ॿुध, इहा मां तोसां हमदर्दी थो कयां, तूं शादी कंदे न पोइ जेको आज़ार में ईंदासीं न उनजो छा थींदो? अरे दुआ कर का लाल कुंवार मिले, नई छोकरी मिले, काहे न गरीब मलूक जी जिंदगी ठही पवे। मरंदे पर मुर्दे कोन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बड़ा नाराजगी आशा सभा दीदार ही मांगा करे छड़िया अथई। ये थी सके तो मां तोखां नाराज़ थियुमि। मां वधे तुंहिंजो मासात आहियां न, ॿियो रिश्तो आहे बि छा थो। शर्ल तूं छा थो चवीं? यार तूं मुंहिंजो वारिस आहे, मुंहिंजे वार जो तूं मालिक आहे। हा मासात मां तुंहिंजे वार जो वारिस आहियां, पर दुश्मननि ॾांहुं असांजा पलांद रहियल आहिनि, उहे त तोखे यादि ई कोन्हनि। मासात आख़िर तूं चाहीं छा थो? मां इहो थो चवां जेके माण्हू असांजा मरी विया अॼु ताईं असां उन्हनि जो पलान त नाहे कयो। पलान त परे जी ॻाल्हि आहे मासात, पर तूं थी पए इश्क में अंधो, दुश्मन त विसारे वेठे न। मासात मुंहिंजो इश्क सदोरी सां आहे, सुल्तान वारनि सां न। असां वटि हया जूं अखियूं आहिनि मासात, पर दिलि में नफ़रत आहे सुल्तान वारनि खां। ऐं मां पलान करण थो चाहियां, पर तूं मासात अॼु त वॾी ॻाल्हि कई अथई। मां इश्क बि निभाईंदुसि ऐं सभु पलान बि ॻाए वॼाए कंदुसि। मासात जीअं ई वझ मिलियो न त सुल्तान जे ॿारनि खे ॿुधाईंदुसि टकियारो घोड़ो। ईअं ई थींदो मासात, हाणे त कंहिंसां घटि करणी ई न आहे न। ॾे ख़बर चाहे निज़ाम, अदो सुल्तान नज़र नथो अचे, काॾे वियो? पुट गुलू चई त जेको आहे सुल्तान मां ज़मीन तो चक्कर ॾेई अचां। खुदा गुलू अदा वॾे बि कमाल करे छॾियो, ॿुधाइण न सुधाइण ये ज़मीनुनि ते हलियो, पर नहिड़ी ॻाल्हि छो कई? मुंहिंजो मतिलबु आहे त छह न वियो आहे गुलूअ जो ॾाजो ठण
अदा शहर वियो मुझो राज वठण अज त अदा कमाल करे छडियो। ओ मल्हार ओ मस्ताना अब हज़बाना भला तिरकी में जाती पियो। अदा गुलू जा लालची सोरा मुखे मस्तानो चई तू पंहिंजी जान छॾाए वे। न पो भला छा करे या न त ॿुधाए। तू मल्हार खे त चङी तरह सुञाणी न त मल्हार छा थो करे सघे। अदा मला छॾ खणी चाचो निजाम जो सौरो मुझे करे घट में घट थोरो ख्याल करीस। आई मां तुंहिंजो छा थियां? तू मुझो सोना सालो थी। ओए गुलू मां घर वयुसि तुंहिंजी भेण सदोरी दारी बंदि करे छॾियो ऐं चई त मर्द घर में कोन्हनि। त ॻाल्हि त ॿुध जॾहिं असां घर में आहियूं बि न कोई तूं असांजे घर में छो वई छो वई? छॾ अदा मल्हार छॾ बि खणी कावड़ खे। खजू जेकॾहिं वयो त को गैर त कोन्हे पंहिंजो आ। खजू ॿीहर दर ते पेर बि न रखजांइ। जल बकरी धनारन जा धक ये कोई पेर अथई न कटे छॾींदो सां। अब छोटो कावड़ रे अचे वे ठारू को जबा ठार ठार। चाचा ने मां वेठो आहियां न तू छो तो घबराई। अदो मल्हार कुछ भी न चवंदो खजू। मता चाचा नवाब जे चवण ते अची करे विझो अकबर खान वारे पुट में हथ होशियारी कजांइ तकड़ न कजो। चाचो नवाब त मथो ई खाई वियो हाणे तूं ॿुधाए गोरा मत असां छा कयूं? थोरो दिमाग़ मां कमु वठो। जेकॾहिं कुझु बि अकबर खान वारे पुट खे थियो न ख़बर थी न असां सां कहिड़ो असरु थींदो। इन जे करे तव्हां ॿिन्ही खे इहा सलाह आहे त थोरो दिमाग़ मां कमु वठो। पोइ त अकबर खान वॾी हालत कंदो असली धाणा ई कढी छॾींदो। ॻाल्हि त ॿुध जॾहिं ख़बर बि अथव त पोइ अञा इहा बेवकूफ़ कंदव। असां कयूं त कयूं छा? चाचो नवाब असांखे वेहण ई नथो ॾे। तूं ॿुधाए त वञूं काॾे असां? चाचो हिते इहो ताक़त हुजे जेॾी महिल तव्हां सां ॻाल्हि करे न तव्हां हा करे निकिता हलिया वञो कहिड़ो वॾो मसइलो आहे। चाचो नवाब अॻोठी बीत रहे ॿाहिरि वञण ई कोन थो ॾे। आहे चाचो बि लेसूड़ी वारी गिग उन मां जान छॾाइण बि वॾो मसइलो आहे। गोराम जेसि ताईं पाण सां गॾु असांखे उबतो न टंगराईंदो न तेसि ताईं चाचे नवाब खे सुकून न ईंदो। पंहिंजा त आख़िरी ॾींहं बचा अथसि मरण ते आहे ॿियनि खे बि पंहिंजे आज़ार में विझी छॾींदो। हू त हाणे हुजे रेल में या जेल में उन ते त को फ़र्क़ु ई न पवंदो न। आज़ार त असांजे लाइ थो करे न। तव्हां ॿुधायो भला असां सुख सां रही सघंदासीं? उन जे करे तव्हांखे चवां थो त चाचो कहिड़ो बि ज़ोर ॾेव न उन जो साथ न ॾिजो। तव्हां हथ कढोसि पघार त तव्हांखे मां ॾींदो आहियां न अकेले सिर छा कंदो? ठीकु आहे गोराम असां त नटाए वेंदासीं पर वरी बि तो मथां ज़ोर रखंदो। साईं तव्हां इहे मथे ते हथ ॾियो बीठा आहियो मां त तयार लॻी पई आहियां। हलो न मूंखे शॉपिंग करायो हली। साईं पाड़े में शादी आहे त उन जे लाइ त नवां कपिड़ा त मूंखे खपनि न। सागन कपड़नि में त शादी ते कोन वेंदसि न। साईं जेकॾहिं मां हिननि कपड़नि में वियसि न त ॻोठ जूं मायूं टोकूं कंदियूं ऐं चवंदियूं करेस अकबर खान जी ज़ाल पुरान कपड़नि में आई आहे। तो ये अगर जुलेखा दिल्ली मूंखे छॾ मथे में सख्त सूर आहे। ये ठीक थियसि तोखे शहर वठी हलंदुसि बस न। साईं ॾिसो मथे सूर जा बहाना न कयो मूंखे शहर वठी त हलो या न। साईं तव्हां वियो आराम कयो त मां तव्हांखे ज़ोर ॾियां त मथे सूर ख़तम थी वञनव। बानू बेगम हल्को सूर आहे मथे में पाणी छॾे वेंदो। ॾिसो साईं तव्हां ॻोठ जा वॾेरा आहियो ऐं ओताक में हर हिकु माण्हू सां मथे मारी करणी हूंदव इन करे मथे में सूर त पवंदव न। भला हीअं कयो तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ कड़क चांहि ठाहे खणी अचां उन पीअण सां मथे मां सूर लही वेंदव। पर बानू साईं पर मां कुझु न ॿुधंदीसांव बस तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे थी अचां। मां न तव्हांजो ख्यालु रखंदसि त भला केरु रखंदो? बानू बेगम ॻोठ में शादी आहे तोखे होॾां वञिणो आहे ते करे पहिरीं हल त तोखे मां शहर मां सुठा कपिड़ा वठी जे तूं उहे सुठा कपिड़ा पाए वॾे रीति राज में वेही तुंहिंजी नेकी थिए। साईं छा ॻोठ जूं औरतूं मूंखे हिननि कपिड़नि में न सुञाणंदियूं छा? साईं साॻियो ई राज आहे हिक ॿिए जूं ॾिठल वाइठल आहियूं जे भला साॻिया कपिड़ा पाईंदसि त मुंहिंजी इज़त कोन कंदियूं छा? शॉपिंग एॾी ज़रूरी आहे? मूंखे मथे में सूर पियो आहे तूं हुनखे बहानो थी चवीं?
बहानो न आहे त ॿियो छा आहे? जेकॾहिं मुंहिंजी जॻह बानो बेगम हुजे हा त उन सां इनकार कयो हा ऐं हुनखे चई हा त मूंखे मथे में सूर आहे। ॾिस तूं बार बार असांजी ॻाल्हियुनि जे विच में बानू बेगम खे ॾाणी थी कर। तूं त बानू बेगम जी जाइ कोन विलारे सघंदी आहे जेका मुंहिंजी हिन दिलि में आहे, मुंहिंजी दिलि में। ऐं मां तूं हिन घर में हिननि कपिड़नि में ठीकु आहीं, राजवाड़ा तोखे सुञाणनि था त तूं अकबर खान जी ज़ाल आहीं। अरे नवां कपिड़ा पाए वञण सां तोखे पर लॻंदा छा? नवां कपिड़ा वठी ॾे, नवां कपिड़ा वठी ॾे। मूंखे मथे में सख़्त सूर आहे, घणो मूंखे तंग न कर।